अहम खबर है कराची का वासा शेर कंदासी नेशनल वुमेन वॉलीबॉल टूर्नामेंट बाबत तकरीब थी है सीनियर सूबाई वजीर की प्रेस कॉन्फ्रेंस। औरतुनि जी तरक्की सिंध हुकूमत की पहिरीं तरजीह है। सिंध सीनियर वजीर शर्जील मेमन कॉन्फ्रेंस के खिताब कंदे चयो आहे त हुकूमत हमेशा औरतुनि जा मसला हल करण की कोशिश कई है। शहीद बेनज़ीर भुट्टो औरतुनि के हक़ ॾियण लाइ जिदोजहद कई। पाकिस्तान में पहिरीं विमेन वॉलीबॉल टूर्नामेंट कराई पई वञे। औरतुनि जे रांदियुनि में शिरकत लाइ प्रोग्राम शुरू कया विया आहिनि। अपडेट कनासी कराची का नेशनल वुमेन वॉलीबॉल टूर्नामेंट बाबत तकरीब सीनियर सूबाई वजीर शर्जील मेमन की प्रेस कॉन्फ्रेंस। औरतुनि जी तरक्की सिंध हुकूमत की पहिरीं तरजीह है। सीनियर सूबाई वजीर जो चवणु है तो हुकूमत हमेशा औरतुनि जा मसला हल करण की कोशिश कई है। शहीद बेनज़ीर भुट्टो औरतुनि के हक़ ॾियारण लाइ जदोजहद कई। पाकिस्तान में पहिरीं वुमेन वॉलीबॉल टूर्नामेंट कराई पई वञे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। सीनियर सूबाई वजीर शर्जील मेमन जो वधीक चवणु आहे त औरतुनि जी रांदियुनि में शिरकत लाइ प्रोग्राम शुरू कया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदासीं। कराची में नेशनल विमेन वॉलीबॉल टूर्नामेंट बाबत तकरीब कोठाई वई। सिंध सीनियर वजीर शर्जील मेमन तकरीब में शिरकत खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त औरतुनि जी तरक्की सिंध हुकूमत की पहिरीं तरजीह है। हुकूमत हमेशा औरतुनि जा मसला हल करण की कोशिश कई है। शर्जील मेमन जो चवणु आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो औरतुनि के हक़ ॾियारण लाइ जिदोजहद कई। तफ़सील मालूम कंदासीं शाहिद मीर खां। जी शाहिद, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, सिंध के सीनियर सूबाई वजीर शर्जील मेमन अज नेशनल वुमेन वॉलीबॉल टूर्नामेंट की जेका है इफ्तिताह करे छॾियो आहे। डॉक्टर ईसा लेब पारां कराची के जेमखाना में अज वॉलीबॉल टूर्नामेंट जो जेको आहे इफ्तिताह थी वियो आहे, जंहिंजो सीनियर सूबाई वजीर शर्जील मेमन इफ्तिताह कयो। उन मौके ते सीनियर सूबाई वजीर शर्जील मेमन जो चवणु आहे त सिंध हुकूमत जेका आहे सैलाब जे मुतासिरीन लाइ जॾहिं घर ठाहिया था उन में बि जेके मालिकाना हक़ूक़ हुया उहे औरतुनि खे ॾिना विया। गॾोगॾु सीनियर सूबाई वज़ीर इहो बि चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा औरतुनि खे बाइख्तियार करण लाइ पंहिंजो किरदारु निभायो आहे। सिंध हुकूमत औरतुनि जे लाइ हमेशा इहा कोशिशि कई आहे त उन्हनि खे हर जेको इवेंट आहे उन में शामिलु कयो वञे ऐं औरतुनि जी पजीराई लाइ सिंध हुकूमत हमेशा कमु कंदी रही आहे। गॾोगॾु सीनियर सूबाई वज़ीर इहो बि चयो त असां कोशिशि कयूं पिया त पंहिंजूं जेके औरतूं आहिनि उन्हनि खे का सुठियूं सलाहियतूं ऐं उन्हनि जे लाइ मुस्बत जेके कम आहिनि उन्हनि खे तरजीह ॾियूं। ऐं सिंध हुकूमत हमेशा जेको आहे इहे बहितरीन कमु कया आहिनि ऐं हिन वक़्तु सिंध जूं जेके औरतूं आहिनि उहे पंहिंजे हुनरी सलाहियतुनि में बेनज़ीर प्रोग्राम जेको आहे उन में सुठो कमु कनि पियूं। ऐं असां जेको बेनज़ीर प्रोग्राम ॾिनोसीं उन मां केतिरियूं ई औरतूं जेके आहिनि उहे मुस्तफ़ीद थियूं। हिन जो चवणु आहे त हीअ जेका औरतुनि लाइ रांदियुनि जो जेको हिकिड़ो मैदान सजायो वञे उहो हिकिड़ो बहितरीन मैदान आहे। ऐं असां वटि मोहम्मद बख़्श महर जहिड़ो नौजवान स्पोर्ट्स मिनिस्टर आहे जेको इन क़िस्म जी जेके एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि खे जेको आहे फ़रोग़ ॾियारे पियो। ऐं जेका स्पोर्ट्स जा जेके इवेंट्स थियनि पिया इहे सुठियूं सलाहियतूं आहिनि। सिंध हुकूमत इन मामले ते जेको आहे हमेशा संजीदा वटि रही आहे ऐं असां हमेशा साथ ॾिनो आहे ऐं हिन इवेंट जो पिणु असां साथ ॾींदासीं। सीनियर सूबाई वज़ीर चयो त हिकिड़ो ई नोबल काज़ आहे जंहिंमें भरपूर साथ जेको आहे ॾिनो ईंदो। जी महिरबानी अवां जी शाहिद अपडेट करण लाइ।